जामशोर में यूनिवर्सिटी मुलाज़मन पारां लाड़काने मेडिकल यूनिवर्सिटी जे मुलाज़मन ते कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मेहरान ऐं सिंध यूनिवर्सिटी जे मुलाज़मन अली मोहम्मद शोरे, ज़ुल्फ़कार अली रुस्तमाणी ऐं ॿियनि चयो त लाड़काना मेडिकल कॉलेज जे मुलाज़मन ते हक़ घुरण तां वीसी अनिला अताउर रहमान पारां केस दाख़िल कराया विया आहिनि। हुन चयो त हक़ घुरण तां केस दाख़िल करण नाइंसाफ़ी आहे। अॻवाननि मुताबिक़ कयो त मुलाज़मन तां कूड़ा केस ख़तमु करे संदन हक़ ॾिना वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। कुंभ में बेवा औरत पारां व्याजी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। कोट बंगल खान चांडियो जी बेवा मसमात सनम चांडियो दाहींदे चयो त 2 साल अॻु जुमन मेराणी खां 2 लख रुपया व्याज ते वरिता, जंहिंजा 4 लख ॾियण बावजूदि चेक बोडाए नथो ॾे। हुन चयो त व्याजी वधीक पैसनि जी घुर करे तंग करे रहियो आहे। औरत मुताबिक़ कयो त व्याजी जुमन ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। उस्ताद जुमन मेहराणी खां मां 2 साल अॻु में 2 लख रुपया वरिता हुया व्याज ते। 2 लखनि ते मां 4 लख उस्ताद जुमन मेहराणी खे ॾेई वई आहियां। उन जे बावजूदि बि घरवारी खे वठी मुंहिंजो हिकु चेक बि मटाया आयो। उन खां पोइ मुंहिंजे चेक ते मेमो बि हणाया हुआ। मां रनज़ाल खे बेवाह खे रेपुटेती खे ॾिसी मूं ते अञा बि 4 लख घुरण जी करे थो त ॾियो मूंखे अञा 4 लख। मां रनज़ाल ग़रीब व्याज जा काॾां पैसा हाणे SP खे चवां थी त मुंहिंजी मदद कई वञे। ॾारके में मज़दूर इत्तेहाद पारां फौजी फाउंडेशन पावर प्लांट जी इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मज़दूरनि दीन मोहम्मद लखण, ज़हूर पिताफ़ी ऐं ॿियनि चयो त फौजी फाउंडेशन इंतिज़ामिया संदनि 3 मुलाज़मनि खे बिलाजवाज़ बरतरफ़ कयो आहे। मक़ामी माण्हुनि खे कढी ॿारनि खे भर्ती कयो पियो वञे। अॻवाननि मुताबिक़ कयो त नोटिस वठी मज़दूरनि खे हक़ ॾियारियो वञे। कंदकोट में क़ौमी अवामी तहरीक पारां शहर में बदअमनी ख़िलाफ़ एहतजाजी कैंप क़ाइमु कई वई। क़ौमी अवामी तहरीक पारां शहर में वधंदड़ बदअमनी ऐं चोरियुनि ख़िलाफ़ मेन चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सजाद ब्रोही, फिदा हुसैन ऐं ॿियनि चयो त चोर रोज़ानो शहर मां केतिरियूं ई मोटरसाइकिलूं चोरी करे वञनि था, पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हुननि मुताबिक़ त चोरी थियल मोटरसाइकिलूं वापसि कराए हद जो SHO मटाए ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे। मांजंद में तरदीब तरफ़ां औरतुनि जो तरबियती वर्कशॉप प्रोग्राम कोठायो वियो। ॻोठ जान मोहम्मद खोसो में 6 प्रोग्राम तहत औरतुनि जो तरबियती वर्कशॉप प्रोग्राम करायो वियो। हुन मौक़े ते नसरीन पठान ख़िताब कंदे चयो त तरदीब महिनत करे औरतुनि खे घर खां ॿाहिरि कढी मुनज़म प्लेटफॉर्म मुहैया करे रही आहे। हुन चयो त ॿाहिराड़ी जी औरतुनि खे 3 लख खां वधीक रक़म जी इमदाद पिणु ॾिनी वई आहे। ॾियारकी में सिविल सोसाइटी जे सॾ ते शहरियुनि पारां गंदगीअ ख़िलाफ़ रैली कढी वई। एडवोकेट अब्दुल फताह समेजो, SUP अॻवान हातन शहर आज़म सोराणी ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। अॻवाननि चयो त टाउन इंतिज़ामिया पैसा बचाइण लाइ शहर खे गंदगीअ जे भर चाढ़े छॾियो आहे। अॻवाननि चयो त गंदगीअ जो जल्द ख़ात्मो न आंदो वियो त एहतियाजी तहरीक हलाई वेंदी। उन मौक़े ते चेयरमैन मुनीर महर ऐं मुख़्तियारकार ॾैरकी अशरफ पिताफ़ी एहतियाज कंदड़नि वटि पहुची शहर मां गंदो पाणी ख़तमु कराइण जी ख़ातिरी कराई। गोसपुर पुलिस 4 ॾींहं अॻु खंभे गुम कयल नौजवान खे अदालत में पेश करे रिमांड हासिल करे वरितो। करमपुर थाणे ते अनिल कुमार ते 13 ॾींहं जो केस दाख़िल करण बाद पुलिस अदालत में पेश कयो, जितां 4 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड वरितो वियो। लक्ष्मी राज ऐं ॿियनि एहतियाज कंदे चयो त पुलिस नौजवान खे खंभण बाद रिश्वत घुरी, जेका न ॾियण ते कूड़े केस में फासायो वियो आहे। भील बिरादरी मुताबिक़ त मामले जी जांच कराए नौजवान खे आज़ादु करायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk